सूरह तलाक़ रुकू नंबर 1। ए पैगंबर पंहिंजी उम्मत खे चयो त जॾहिं ज़ालुनि खे तलाक़ ॾियण जो इरादो करियो तॾहिं खेनि संदनि इद्दत जे शुरूअ में तलाक़ ॾियो ऐं इद्दत ॻणियो ऐं पंहिंजे पालणहार अल्लाह खां ॾिजो। खेनि संदनि घरनि मां इद्दत जी मुद्दत में पधरी बेहयाई जे करण खां सवाइ न कढो ऐं जुगाए त उहो पाण बि न निकिरनि। उहे अल्लाह जो मुक़ररु कयल हदूं आहिनि ऐं जेको अल्लाह जूं हदूं लताड़े लघंदो तंहिं बेशक पंहिंजे जीअ ते ज़ुल्म कयो को बि न ॼाणंदो आहे त उन तलाक़ ॾियण खां पोइ मतां अल्लाह ॿियो को रस्तो पैदा करे। पोइ जॾहिं तलाक़ वारियूं पंहिंजी मुद्दत खे पहुचनि तॾहिं चङी तरह सां खेनि रखो या चङी तरह सां खेनि छॾे ॾियो ऐं पाण मां बमोतबर शाहिद करियो ऐं अल्लाह लॻ शाहिदी पूरी ॾियो। उन ई हुकुम सां उन ई खे नसीहत ॾिजे थी जेको अल्लाह ऐं क़यामत जे ॾींहं खे मञींदो हुजे ऐं जेको अल्लाह खां ॾुजंदो तंहिंजे निकिरण जी अल्लाह का वाह कंदो ऐं खेसि उतां हू रोज़ी ॾींदो जितां गुमान ई न हूंदुसि ऐं जेको अल्लाह ते भरोसो कंदो तंहिंखे अल्लाह काफ़ी आहे। बेशक अल्लाह पंहिंजे कम खे पूरो कंदड़ आहे। बेशक अल्लाह सभु कंहिं शइ जो अंदाज़ो कयो आहे ऐं अव्हां जे तलाक़ ॾिनल ज़ालुनि मां जेकी हैज़ खां नाउमेद थियूं हुजनि तिन जी इद्दत बाबति जेकॾहिं शक में पिया आहियो त उन्हनि जी इद्दत टे महीना आहे ऐं जेकी अञा हैज़ वारियूं न थियूं आहिनि तिन जी बि ऐं पेट वारियुनि ज़ालुनि जी इद्दत इहा आहे जो ॿार ॼणीनि ऐं जेको अल्लाह खां ॾुजंदो तंहिं लाइ अल्लाह संदसि कम में आसानी कंदो। इहो अल्लाह जो हुकुम आहे जो उहो अव्हां ॾांहुं नाज़िल कयाईं ऐं जेको अल्लाह खां ॾुजंदो तंहिंजूं मदायूं अल्लाह खां मेटींदो ऐं उनखे वधीक अजुर ॾींदो जिते पंहिंजे वसा हर अमीर टिकंदा आहियो तिते उन्हनि खे इद्दत जा ॾींहं टिकायो ऐं खेनि हिन लाइ न ईज़ायो त उन्हनि खे तंग करियो जेकॾहिं पेट सां हुजनि त जेसीं पंहिंजो ॿार ॼणीनि तेसीं खेनि ख़र्च ॾियो। पोइ जेकॾहिं अव्हां जे हुकुम मूजिबि उहे ॿार खे खीर पीआरीनि त खेनि संदनि मज़दूरी ॾियो ऐं हलीअ चलीअ मूजिबि पाण में सलाह करियो ऐं जेकॾहिं पाण में सख़्ती करियो त उनखे ॿी का खीर पीआरे जुगाए त वस वारो पंहिंजे वसा हर ख़र्च करे ऐं जंहिं ते रोज़ी तंग कई वई आहे तंहिंखे जुगाए त जेकी अल्लाह खेसि ॾिनो आहे तंहिं मां ख़र्च करे। कंहिंखे अल्लाह तकलीफ़ न ॾींदो आहे पर ओतिरी क़दुरु जेतिरी क़दुरु खेसि अल्लाह ॾिनो आहे सिखो ई अल्लाह ॾुखियाई खां पोइ सुखाई ज़ाहिर कंदो।